बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, कुछ इंसान अहिड़ो अमल कंदा आहिनि, अहिड़े क़िस्म जी ख़ैरात कंदा आहिनि जो कंहिं माण्हूअ खे ख़बर बि न आहिनि ॾींदा। अॼोके दौर जो त ॾिसो त माना हिकिड़ो ख़सीस अगरि कंहिंखे को नलको वठी थो ॾिए त बि उनजो फ़ोटू थो निकिरे। सोलर जी प्लेट 5-6 हज़ार जी उहो वठी थो ॾिए त बि 5-8 ॼणा फ़ोटू था कढाइनि। सिलाई जी मशीन आहे 4-5 हज़ार जी, उहो अगरि कंहिंखे वठी था ॾियनि, ऐं हालांकि वॾा वॾा माण्हू वठी था ॾियनि, पर उन हिकिड़े मिशन जे करे 8 काउंसलर 7 नाज़िम ऐं ॿी चंबड़े मिशन खे फ़ोटू था कढाइनि। पर हर कंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, को ख़ैरात कीअं करणु थो चाहे, को कीअं, हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे। सभिनी जे अमलनि खे, सभिनी जे नियतनि खे मुंहिंजो रब ॼाणे थो। हिकिड़ो ॻोठु हुयो, उन में हिकिड़ो ज़मींदार लॾे आयो। उन उते कुझु ज़मीन वमीन बि वरिती, कुझु कारोबार उन शुरू कयो। 2-3 सालनि खां पोइ उन ॻोठ में हिकिड़ो किरयाने वारो बि लॾे आयो। उन अची दुकानु खोलियो। उहो ॻोठ जे सभिनी माण्हुनि खे सुञाणींदो हुयो। वास्तो पइजी वियो त ॾिसंदो हो त कहिड़ो ग़रीब आहे, ग़रीब खे महीने में राशन फ्री ॾींदो हुयो। वरी साल ॾेढ खां पोइ खीर वारो बि लॾे अची वेठो उन ॻोठ में। वरी उहो ग़रीबनि खे डेली खीर मुफ़्त ॾींदो हो। वरी हिकिड़ो कासाई बि लॾे आयो उन ॻोठ में। उहो वरी हफ़्ते में कुझु ग़रीबनि खे मुफ़्त में गोश्त ॾींदो हो। ग़रीबनि जे घर जी उनखे ख़बर हूंदी हुई। ईअं ख़ैर ख़ैरात जी ख़बर बि सभिनी खे पइजी वई त वाक़ई अलाह जे नाले ते ॾिबो बि आहे, ऐं हूंद वारा अक्सर ॾींदा बि आहिनि। सभिनी जो सहारो अलाह आहे, ग़रीब हुजे या अमीर, पर ग़रीबनि जो मड़ी सहारो हूंदो आहे त को ज़मीनदार आहे, हूंद वारो आहे, मड़ी उनखे माना चवणु सवलो लॻंदो आहे। छो जो ॾिसो, अगरि कंहिं माण्हू वटि साइकिल हुजे, असां उन खां वञी 2D कार घुरूं, माना असां बि बेवकूफ़ थियासीं, उहो बि परेशान थी वेंदो। जंहिं वटि साइकिल आहे त असां उन खां साइकिल घुरंदासीं, कार न घुरंदासीं। हर ग़रीब हूंद वारे ॾे ध्यानु कंदो आहे त हिन वटि हूंद आहे, अलाह जी महिरबानी अथसि, गंज अथसि। असां ग़रीब आहियूं, अगरि असांखे फिराए कुझु ॾींदो त कहिड़ी हुनजी मिल्कियत घटि थींदी। इहो कासाई, इहो खीर वारो, इहो किरयाने वारो, इहो अक्सर ग़रीबनि सां इहे वास्ता रखंदा विया, ग़रीबनि जी मदद कंदा रहिया। ॻोठ में हिकिड़ो ग़रीब हुयो, उनखे किरयाने तां सौदो बि मिलंदो हो, खीर वारे खां खीर बि मिलंदो हो, कासाईअ खां गोश्त बि मिलंदो हो। उन सोचियो, हीअ त कासाई आहे, किरयाने वारो आहे, खीर वारो ग़रीब आहिनि, छो न भला ॻोठ जे ज़मीनदार खे चवां त भला मूंखे कुझु वठी ॾे। उहो वियो ज़मीनदार वटि। सुबुह जो साजरो पंहिंजे उताक ते वेठो, पुछा कईंसि, बा कीअं अचणु थियो? चईंसि, मां ग़रीब आहियां, मिसकीन आहियां, खाइण लाइ कुझु कोन्हे। उन हिनखे दड़का ॾेई मोटाए अचे। चई, यार मूं वटि कोन्हे कुझु, हल बसि। उहो जो वापसि आयो, ॾुखारो थी मोटियो। चई, यार हेॾो ज़मीनदार आहे, हे ट्रैक्टर बीठा अथसि, थ्रेशर बीठा अथसि, हेॾी ज़मीन अथसि, रोज़ ट्रालियूं अन्न जूं उताक में भरिजी तुरनि थियूं, ऐं मूंखे अगरि कुझु ॾे हा त हिन जो छा घटि थिए हा। शाबस आहे किरयाने वारे खे, शाबस आहे गोश्त वारे खे, उहो असांजे हफ़्ते में 10 ॾींहं वरी ख़्यालु त करे थो। हे त भेण सफ़ा को चटा कंहिं कम जो कोन्हे। इन्हनि जो सिलसिलो ईअं हलंदो रहियो। हो किरयाने वारो, खीर वारो, ॻोठ में माण्हुनि जी मदद कंदा रहिया। उहो ज़मीनदार जेको त फ़ौत थी वियो। ज़मीनदार जो वीचारो फ़ौत थी वियो त किरयाने वारे पंहिंजी लॾ पटी, वरी खीर वारे लॾ पटी, वरी गोश्त वारो बि लॾे वियो। आख़िर ॻोठ वारा परेशान थी विया, भेण हे वॾेरो मोह आहे हिकिड़ो, ॾींदो बि कंहिंखे कुझु कोन हो, हीअ वरी छा सिस्टम थियो? सभु लॾण लॻा। हे त असांजो वॾो सहारो हूंदा हा, वॾी ॻाल्हि आहे। विया किरयाने वारे वटि, बाबा छो था लॾियो, ख़ैर त आहे? चवंदो त जंहिं असांखे हिन ॻोठ में विहारियो, जेको तव्हांजो ख़र्चु पियो बर्दाश्त करे, उहो वीचारो फ़ौत थी वियो, जेको तव्हांजो ज़मीनदार हो। उन असांखे लॾाए अची ॻोठ में विहारियो। त हिन ॻोठ में ग़रीब घणा, कंहिं तरीक़े सां हिननि खे ख़ैर वांगुरु ॾींदा वञो। जेको ग़रीब आहे त हुनजो राशन पाणी जो ख़र्चु ॾींदा वञो, बिल मां भरींदुसि। खीर वारे बि इहो चयो त उहो जेको वॾेरो उहो असांखे बिल तव्हांजो ॾींदो हुयो। हाणे असांखे बिल केरु ॾिए? वरी गोश्त वारे खां पुछा कयूं त उन बि इहा ई ॻाल्हि कई त बाबा असांखे जेको त ज़मीनदार जो चयलु हूंदो त ग़रीबनि खे गोश्त ॾींदा कयो, बिल मूंखां वठंदा कयो। उहो वीचारो फ़ौत थी वियो। असांखे अहिड़ो माण्हू ई नथो सुझे जेको असांखे विहारे त पा ग़रीबनि खे खारायो। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त कुझु माण्हू अलाह जे नाले ते ख़ैरु ॾींदा आहिनि, ख़ैरात ॾींदा आहिनि, हिकिड़े हथ सां ॾींदा आहिनि त ॿिए हथ खे ख़बर बि न आहे पवंदी। अॼोके मोबाइल वारे दौर में पुराणे दौर जे ख़ैरात में वॾो फ़र्क़ु हुयो। पुराणे दौर में ख़ैरात जॾहिं ॾींदा हुआ त दिलि सां ॾींदा हुआ। असां वटि पुराणे दौर में फ़क़ीर ईंदा हुआ, पोइ ॻोठ मां रिलियूं वठी वेंदा हुआ, अन्न जूं बोरियूं वठी वेंदा हुआ, कणिक जे टाइम में कणिक, सारियुनि जे टाइम में सारियूं, हर क़िस्म जो ख़ैरु
ऐं अलाह पाक जो एॾो गंज हुयो, सभु महिनत मज़ूरी कंदा, कंहिंखे एकड़ कंहिंखे 2 एकड़, रब साईं उन में बि बरकत विझी छॾींदो हुयो, सभु ख़ुशी ख़ुशी सभु खाईंदा हुआ। अॼुकल्ह एॾो गंजा, ट्रालियूं ट्रक था तुरनि, पोइ बि माना पूरत कोन्हे, छो जो उन में जेका ज़ाहिरी बरकत आहे उहा ख़तमु थी वई। इन जे करे ख़ैर ख़ैरात में एॾी बरकत हूंदी आहे, उहो हिकिड़ो सदको बि हूंदो आहे। तव्हांजी ज़िंदगी में कॾहिं कॾहिं को अहिड़ो लम्हो बि ईंदो आहे जो तव्हां तमामु घणा ख़ुशि थींदा आहियो। सम्झ में ॻाल्हि कोई न ईंदी आहे त छो ख़ुशि आहियूं। पंहिंजे लेखे ख़ुशी थींदी आहे, खिलण बि ईंदो आहे, जिस्मानी तौरु ख़ुशि हूंदा आहियूं, असांजा वार जेके आहिनि उहे बि खिलंदा। पर कॾहिं कॾहिं को ग़म मिलंदो बि न आहे, पंहिंजे लेखे परेशान हूंदा आहियूं, बेचैनी हूंदी आहे, को पुछे थो अचु हलूं घुमणु, यार मज़ो नथो अचे। दिली सुकून जंहिंखे कोन्हे त उनखे तव्हां कहिड़े बि मुल्क ते घुमायो, कहिड़े बि माहौल में घुमायो, उनखे मज़ो न ईंदो। उहो इन जे करे इंसानु जॾहिं ख़ैर ख़ैरात न कंदो आहे, पंहिंजे हथ सां को ख़ैर न कढंदो आहे, त पोइ उनखे कॾहिं कॾहिं बेचैनी थींदी आहे। कॾहिं कॾहिं पंहिंजे हथ सां ख़ैर जॾहिं कढंदो आहे त ऑटोमेटिकली कंहिं ॾींहं ते उनखे एॾी ख़ुशी थींदी आहे त उहो उनजी भलाई जो ॾींहुं हूंदो आहे, उनजी ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो आहे। उनखे ख़बर न आहे हूंदी त मां छो ख़ुशि आहियां, छाजे लाइ ख़ुशि आहियां, मूंखे त का ख़ुशी मिली कोन्हे, पर उहो ख़ुशि हूंदो आहे। पंहिंजे लेखे उन खां खिल निकिरी वेंदी आहे, माण्हुनि खे ॾिसी ख़ुशि थींदो आहे। कॾहिं कॾहिं त इंसानु एॾो बेज़ारु थी वेंदो आहे जो घर मां कंहिं भातीअ जे हथां अगरि प्लेट फर्श ते किरे पोइ बि गुसो थो अचे, चवंदा त हे छा थियो आहे, एॾो माना छिरक भरे थो। ख़ैर ख़ैरात जेको आहे त इंसान जे मुसीबतनि खे टारे छॾींदो आहे। जीअं रब पाक तव्हांखे दुनिया खां लिकाए ॾिए थो, तव्हांजे रब जे मख़लूक खे जॾहिं बि ॾियो त लिकाए ॾियो, उन में तस्वीरूं न कढो, फ़ोटू न कढो, कंहिंखे शर्मसार न कयो त माण्हुनि खे ॾेखारियो त मां हिन खे ॾिनो। ऐं काफ़ी अहिड़ा ज़रूरतमंद हूंदा आहिनि, उहो फ़ोटूअ जे करे ड्रिजंदा आहिनि, कंहिंखां साम्हूं वञी घुरंदा न आहिनि। त मां अगरि घुरंदुसि, मुंहिंजी ज़रूरत आहे, मुंहिंजा बच्चा बुख ते आहिनि, मां घुरंदुसि, ज़रूरु मुंहिंजो फ़ोटू कढंदो, सोशल मीडिया ते वायरल थींदो, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा मिट, मुंहिंजा माइट मूंखे सभु ॾिसंदा, चवंदा यार हे त पिनणु वियो आहे। काफ़ी अहिड़ा सफ़ेद पोश जेके आहिनि, इज़त वारा माण्हू जेके ख़ुदार इंसान आहिनि, मरी वेंदा आहिनि, पर कंहिंखां ख़ैरु न आहिनि घुरंदा, कंहिंखां मदद न आहिनि घुरंदा। उहो इन जे करे फ़ोटू वारो सिस्टम ख़तमु कयो। तव्हांखे रब राज़ी करिणो आहे या इंसान, सदाईं गॾु साथ सलामत, अलाह निगहबान।